पंहिंजो पाण ते भरोसो हुजे, ज्ञान ते, ज्ञान ई परमात्मा आहे न, इन शक्ति ते असांखे सर्व निधान पूरन गुरुदेव छा चई मुंहिंजी चओ ईअं सर्व निधान गुरुदेव हा गुरुदेव अटके थो पियो अखार माइक ते अटके थो अखार हा किथे ॿ रखिया हुजनि बसि अॻियां यादि हुजे बसि हरू भरू पिया विया आहिनि हो खणे पूरन गुरुदेव हा सर्व निधान पूरन गुरुदेव हा इकराहो हरे हरे नाम जपत नर जीवे हा श्री राम श्री राम हाणे पूरन गुरुदेव सिखाइनि छा था जोड़नि कनि सां था हरि नाम सां हर हर नाम जपत नर जीवे जपत माना चवणु जपे माना चए मन में हर हर नाम जपत नर जीवे न त ख़ाली श्वास हलिया वेंदा हर हर नाम जपत नर जीवे जेकॾहिं इहो कमु न कजे हो परमात्मा कराए प्रभु कृपा करे हा मरे ख्वार साकत नर थीवे साकत चइबो आहे मूर्ख खे उहो मरी ख्वार थी हलियो वेंदो न हितां त न हलंदो हे आयो हिन छा कयो कमाईंदे खाईंदे हलियो वियो बिना कमाइण खाइण जी पशु खे बि चिंता न हूंदी आहे माण्हू चिंता करे हिन तुलसीदास खे चवणो पइजी वियो हरे मुए को प्रभु देत है चओ लकड़ी कपड़ा आग मुए को प्रभु देत है लकड़ी कपड़ा नीरा जीअरा नार चिंता करे तव्हां को वॾो भाग श्री राम ऐं संतनि जो अलाही त्योहार रखो नाम ते रखो अलाह ते जॾहिं डांद न ॿिज अड़े कीअं फिटाई यादि अचे थी कुर्बान कुर्बान फिटाई चओ न तनी तुंहिंजो आसरो जनी डांद न ॿिज तनी तुंहिंजो आसरो पोइ उभारी असांजो नालो रखिया सूफ़ी ॿुधाइजो न सूफ़ी असांजो कुर्बान कुर्बान चाहिनि जी घरवारी हिक ॿिए खां वधीक लॻा पिया पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जनी डांद न ॿिज तनी तुंहिंजो ॿियूं ॻाल्हियूं केॾियूं यादि आहिनि हे यादि न कयूं असां तनी तुंहिंजो कंहिंजे लाइ वाणी जेका संत चई आहे कंहिंजे लाइ उहो तुंहिंजो जीवन हुयो न जेका वाणी ॾेई आहे न उहा बि चवंदी गुरल आहे पोइ त तनी तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे श्री राम हा हा वाह वाह हिकिड़ी हा परचे त भला भले डबर जे त बि ॾे अलाह जो आहे हा परचे त भला भले डबर जे त बि ॾे ओ मुंहिंजे बंदायुण जी कल पिरियां पेई खड़े कोसा की न छा ॾोरा ॿोॾे साजन सभेई ढकियूं ढोल ढिलायूं ढकियूं ढोल ढिलायूं ढिलाई माना कमियूं श्री राम हा हर हर नाम जपत नर जीवे मर ख्वार साकत नर थीवे हा राम नाम हुआ रखवारा राम नाम राम जो नालो रक्षक आहे रक्षक आहे रक्षक आहे श्री राम हा बाबा हरदास राम साईं दया कयो चइनि खे उल्टो वराए भाई भाई साहब इहे ॻाल्हाईंदा ई आहे हरदास सां फिर तूं ॻाल्हाईंदा कोठां ॻाल्हाईंदा तीअं झटके सां ॻाल्हाईंदा हा हुनखे उल्टो वराए ऐं उल्टो छा थी पियो यादि 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 हाणे तूं यादि कर त दया थींदी न भाई दया तोसां गॾु हलाईंदी काॾो
मेहनत मेरी रहमत तेरी। राधा स्वामी संत शिवदयाल साहब उन्हीं की कड़ी चाहिए आ, दया पे बैठोगे, जो दया थे मां तरी नाम जपया, आलसी बन जाओ। दया पे बैठोगे, छोड़ोगे, आलसी बन जाओगे। अपने करनी पे छोड़ोगे तो अहंकारी बन जाओ। करनी तुझी दया प्रभु श्री राम। हाँ हाँ ओ ॿियो माई खणी खणी ॿियो माइक रखिया हो न। श्री राम। हर हर नाम राम नाम हुआ रखवारा, जख मारो साकत याद आहे न असांखे शब्द सभई। जख मारो साकत वेचारा, जख मारो साकत वेचारा। ॼाण मां हिकिड़े भेरे सुबुह जो 10 बजे खां वठी 1 बजे ताईं 360 सुबह असां पाणी जा पढ़ियासीं, विची वाणी 60 सुबह कलाक में। इहा कंठस्थ थी तॾहिं इहो हिकु रिकॉर्ड आहे 1966 में। अर्जनदास अमरूमल भेणियो अने गोविंद ठेकरी ॿिन्ही जा पाठ। राम नाम हुआ रखवारा, जख मारो साकत वीचारा। हा निंदा कर करे पचे घनेरे। घणो कहिड़े जुमिले सां पढ़ो। निंदा कर कर पचे घनेरे। ओ वधीक तो न पढ़ो, तोखे अर्थ ई नथो हले, तूं खणी थी वञे। मां इन लाइ चयुमि अरे शानी थी न। निंदा कर कर पचे घनेरे। ओहो मृतक मारे जल तबीअत त भाई हेॾे माॾे तक न हेॾे, मां आॻियां कयां तरी न। नज़र वचननि में हुजे, भुलिजी न वञे। निंदा काथां शुरू थी, उनजी बुनियादु छा आहे? ॿिए जो दोष ॾिसणु। जेके वेठा हो कीअं ॿिए जो ऐब ॾिठई, मन में ईर्खा पैदा थी, हे छा थो करे, निंदा करे विधे, थी पियसि बसि। भले पाखो थियसि जो दोष ॾिठई, मन में ईर्खा अवसि ईंदी, हे छा थो करे न। जलन थींदी, साड़ो थींदो, उनखे हिंदी में ईर्खा चयो, निंदा थी पवे। निंदा करे पाण पचंदो पियो न। राम थोरो निंदा ते फल ॿुधायां। वॾे में वॾो मिसाल, शादितास में वरी अहिड़ो मिले। बाणी में साहबनि जो शब्द थियो आहे, जेके हितां आया रोईंदा विया, जेके हितां आया संसार दान दे इंद्र रोआया, परशुराम रोवे। इहे सभु अवतार थिया आहिनि, भॻवान जा अवतार थिया आहिनि, सभु रोईंदा विया। परशुराम रोवे घर आया, अजय सरोवे बीख्या खाए। भॻवान राम जो ॾाॾो छा दशरथ जो पीउ, अजय सरोवे बीख्या खाए, ऐसी दरगाह मिले सजाए। हरे रोए राम निकाला भया, सीता लक्ष्मण विछड़ गया। हे टारन वणनि खां टारन पे मुंहिंजी सीता ॾिठव, सीता ॾिठव, चिड़ियो थियो आहे, पुछे कंहिंखां थो, जवाबु कहिड़ो मिले थो। एतिरो पागल थी भाई राम में इन कहिड़े वेले अर्थ कई बीठो। श्री राम भौरो थियो। रोवे राम निकाला भया, सीता लक्ष्मण विछड़ गया। रोवे पांडव भय मजूर, जिनके स्वामी रहत हजूर। जंहिंसां श्री कृष्ण सदाई गॾु हुयो, उहे मज़ूर थी करे। असां हिते अजत कथा ॿुधो न, श्री राम सभई ॿुधो। राजा में दानी पुरुष न थींदा त प्रजा कीअं हलंदी। हिकिड़े भेरे थियो छा, कीअं घटना घटिजे, कीअं तास थिए, कीअं सबक़ु मिले। राजा घोड़नि जे तंबेले में बीठो, अजय राजा छा घोड़नि जे तंबेले में बीठो।
उते ऋषि हिकु अची भिक्षा मंगी, भिक्षा ॾियो। हुनखे भेण हिनखे अकुलु नथो अचे, किथे भिक्षा घुरणी आहे और घुरे किथे थो, मां कहिड़े ख़्याल सां हितां आयो आहियां, हे छा थो करे? ओहो, हुन घोड़े जी लिड खणी करके त हुन आराम सां झोली में वरिती, कोई तिरस्कार न कहे, हे छा थो करे राजा या कुझु बि, चुपड़ी करे खई हलियो। झुपड़ी जे ॿाहिरि विधे रखे अंदरि पाण हलियो हुयो। सुभाणे जो राजा शिकार ते वेंदो त उतां ई लंघंदो हो ऐं ऋषि खे नमस्कार कंदो, बसि घोड़े चढ़े नमस्कार कंदो। सुभाणे जो ॾिठई उतां त घोड़नि जे लिॾनि जो ढेर लॻो पियो आहे। घोड़े ते लही करके ऋषि को पुछणु लॻो, ऋषि जी कल्ह एॾी का फ़ौज आई छा? कंहिं राजा जी एॾा घोड़ा आया हुजनि, हेॾो घोड़े जी लिड थी आहे? नो, जेका तुंहिंजी ॾिनल भिक्षा आहे या वधी एतिरी थी आहे। हरे राम राम राम, हितां न कंहिं न ॿुधो आहे हिते जेके वेठा हो। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। खंबी हो। हाणे ऋषि चयो आहे त चयो आहे, हुनखे तरक़ी कहिड़ो करे सघंदो, कीअं थींदो? हाणे त इहो पुछिणो न साईं, चवणी इहो थींदो। राम सुभाणे पंहिंजी धीअ खे वेश्वा जा कपिड़ा पाए, शराब जी बोतल खणी करे, नासी बोतल जीअं अॻिला सॼो शहर में घुमी आयो। बसि पोइ मां वटि ईंदे ईअं कयईं, मोटी आयो त जेका बाक़ी लिड जेका ॾिनी आहे उहा पई आहे। चई पोइ साईं हे इहा त तूं खाइणी पवंदी। बसि मथां छा वराइणो, उहा खणायो, हुनखे सुकाए करे, हुनखे कुटाए करे चूरण बणाए, वरी जंहिं महिल मुंहिंजी रोटी अचे उनजी जीअं लूणु बुरकबो आहे, चई ज़रिए कजो पिया, मुंहिंजो मूंखे भोॻिणो आहे। असांजो ॾोहिटो सुमन जो पुटु मां खां पुछे पियो, 5-10 प्रश्न पुछा अथई पंहिंजे हिन 8-10 साले में, पर ॾाढा ॾुखिया ॾुखिया। छा नालो अथव? हैप्पी। अरे हिकिड़ो इहो प्रश्न कयईं हाणे आख़िरी थोरे दौर में, भीष्म पितामह बाबा हे तीरनि जे सेजा ते सुम्हियो पियो, इहो त हिन ॻोल्हियो पियो, पोइ मोबाइल में ॾिठोसीं। हाणे अॻिले जनम में राजा उतां वियो आहे पए रथ ते। अरे राम, कीअं बिना कंहिं सिल खे नांगो हुयो, वात में उतां किरियो आहे, उहो हिन जे रथ ते आयो आहे, उन हथ सां खणी करे वरी हीअं सटियो आहे। सटियो आहे त कंडनि कंडा हुया उते, उहो नांग सॼो हुन कंडनि ते हुन खून वहियो आहे, उहा सज़ा मिले थी। हाणे केरु भॻवान खे चए? चओ साईं, हाणे न कुझु प्रश्न करे सघिबो आहे, न उत्तर मिलंदो, सवाइ चुप करे भोॻण जे। न चलो सुखमनी साहिब तॾहिं असांखे धीरज ॾिनो, बाबो मन मूर्ख चओ न, पढ़ंदी उतां हा मां पढ़ंदो थोरी। मन मूर्ख, अञा अॼु हाणे पढ़ियो, मन मूर्ख काहे बिल लाइए, पूर्व लिखे का लिखिया पाइए, दुख सुख प्रभु देवनहार, प्रभु देवनहार। प्रभु छा चयो गीता में? शुभ कर्म जो फल ॾींदड़ धर्मराज माया, अशुभ कर्म जो फल ॾींदड़ यमराज माया। संसार में 2 प्रकार जी गति हले थी, सुख जी दुख जी, उहा बि ॾींदड़ मां आहियां। उहे हिसाब चवनि था, दुख सुख प्रभु देवनहार। न तुंहिंजे सुख कोई वधाए सघे थो, न दुख कोई घटाए सघे थो। हा, और त्याग जे तूं नथो सहन करे सघें, तूं तिसे चितार, तूं ॾींहुं तूं लाहीं, दुख बि त अंदरों थो अचे न, वरी लहंदो बि अंदरों न, तूं यादि कर न अंदर वारे खे। और त्याग तूं तिसे चितार,
संत इहो कमु कनि था न, और जो कुझु करे सो ई सुखमान, हिन खां वधीक ॾिया त पोइ छा कयूं। उहो ॾाढो दुख जा अस्पतालनि पिया। शेख सादी साहिबु यादि अची वियो कि ॿाहिरि निकितो वारियासीं मुल्क जिते रहंदो हो, त ईअं हलियो जो त पेर सड़णु लॻसि। छड़ो एतिरो मन में आयुसि, मन में आयुसि, ॿियो चए कंहिंखे, अकेलो ई हुयो, जेकर जुती हुजे हा, जेकर माना न हुई तरी चए न, जेकर जुती हुजे हा, बसि जीअं जे मन में चए हीअं जंहिंखे मथे खयें त हिकिड़ो पिंगलो उन वारी ते रिड़ंदो पियो वञे, ओ झटको अची वियुसि। साईं वरी पेर त ॾिना थी, जे हीअं बणायां त पोइ मां छा कयां। अरे अरे अची वियो न, जो कुझु करे सो ई सुख। वाह, राम नाम हुआ रखवारा, जख मारूं साकत वेचारा, निंदा कर कर बचे घनेरे, मृतक फास गले सिर पैरे। श्री राम मुर्दो थी करके गले भी फांसी पाती था, पंहिंजा ऐब कढड़ा पंहिंजा। राम राम चए प्रभु जी कृपा सां तॾहिं सम्झो जॾहिं पंहिंजा ऐब असांखे नज़र अचनि। छो हर हिक जो मुंहुं त असां ॾिसूं था, पर पंहिंजो मुंहुं कंहिं ॾिठो हुजे, ॾिसी सघो, राही न ईंदो तॾहिं संत आहिनि न बाबो, संत दर्शनी आहिनि न। हिन शास्त्रनि खे दर्शन शास्त्र सॾियो वेंदो आहे। असांखे पंहिंजो आहिनो ॾिसण लाइ तव्हां असुली केरु आहियो, तव्हां छा करे रहिया आहियो, न सम्झो। ॾाढो ज्ञान सां अखर सां ॿुधजो, हे सभु दर्शन शास्त्र आहिनि असांखे पंहिंजे ॾिसण जे लाइ। श्री राम वाह, निंदा कर कर पचे घनेरे, मृतक फास गले सिर पैरे, कहो नानक जपे जन नाम, कहो नानक जपे जन नाम, ताके निकट न आवे जाम, कहो नानक जपे जन नाम, ताके निकट न आवे जाम। बोल गुरु नानक साहिब की